रजिब रोशन खे बालाज खान तॾहिं छॾींदो जॾहिं हुन जो कर्ज़ लहंदो ऐं तो में एतिरी सघा आहे जो सरदार खे कर्ज़ ॾेई सघी। अदा मूं वटि त एतिरी माया आहे ई कोन। बाक़ी हे मुंहिंजो सिर आहे। सरदार मूंखे क़ैद करे मुंहिंजे पुट खे छॾे। न अदा ईअं सरदार कोन कंदो ऐं न वरी रोशन ईअं चाहींदो त पंहिंजे पीउ खे क़ैद में विहारे पाण आज़ाद थी ॿाहिरि ॿाहां लोॾे हले। मिठल सही थो चए रजिब। रोशन तोखे सरदार जे चंबे में ॾेई पाण खे आज़ाद कोन कराईंदो। ॾाढो ॾुखियो आहे क़ैद बालाज खान जो नुरल। ऐं रोशन खे मारींदा बि ॾाढो हूंदा। काका रजू सच चवां नाराज़ न थिजा। क़ैद त ॾुखियो हूंदो आहे। तव्हांखे पहिरियां इहो सोचणो हुयो सरदार खां कर्ज़ जो वठूं था त पर लाहींदासीं किथां। हिक सां कर्ज़ कोन वरितो हो सारंग पुट। रोशन जी मां वेचारी बीमार हुई। उन जे इलाज जे लाइ वियो हुअसि पैसा वठण। पाण त वेचारी अल्लाह खे प्यारी थी ऐं असां अची वियासीं आज़ार में। चाचा बालाज खान मां चङाई जी उमेद घटि रखंदा कयो। तव्हां पाण ई त ॿुधायो त पंहिंजे भाउ खे बि क़ैद करे छॾियो अथई। जेको पंहिंजे वॾे भाउ खे क़ैद करे सघे थो ज़ाहिर आहे उहो राज मथां कहिड़ी रिआयत कंदो। ॿुधण में त चाचा इहो बि आयो आहे त शाहनवाज़ खान बालाज खान जे बेवाजिबिन ऐं ज़ुल्म खां तंग थी करे ही पूरो तर छॾे वियो आहे। शाहनवाज़ खान त वरी बि माणपे वारो माण्हू आहे ऐं बालाज खान त वॾो बलज़ीर आहे। हा दा तूं सही थो चवे। वॾो नांगन खाधो आहे बालाज खान। ना हक़ पैस भाउ खे बि साॻियनि ज़ंजीरनि में क़ैद कयो अथई ऐं उन ई क़ैद खाने में क़ैद कयो अथई। रजिब ॾिसें थो त असां पाण रोज़ कमाए खाइण वारनि मां आहियूं। पर अदा तोसां मदद कंदासीं रोशन खे आज़ाद कराइण लाइ। अदा मूं वटि बि त बकरियूं आहिनि। ॿियो कमाइण वारो कोन आहे। मुंहिंजो बि तव्हां सां साथ आहे रजिब। तूं कोशिश कर मन आज़ाद थी पवे रोशन। मुश्किल आहे अदा। मुंहिंजो पुट ॿाहिरि न निकिरंदो क़ैद खाने मां। पर आख़िरी ख्वाहिश हुई त मुंहिंजो लाश रोशन जे कुल्हनि ते क़बर ताईं वेंदो। हाणे त उहा उमेद बि ख़तम थी वई। काका रब वॾो आहे। उन मां उमेद लाहिण न घुरिजे। हू बाझारो ऐं बाज कंदड़ आहे। मन को रहम करे ऐं चङाई थी पवे। मन ख़ुदा ज़ालिम खे रूह में रहम ॾे ऐं रोशन खे आज़ाद करे छॾे। आहे त हर तरफ़ हूंदा ई पोइ बि अल्लाह चङाई कंदो। पर पुट असां त पंहिंजो वारो हाणे वॼाए विया आहियूं। तव्हां पंहिंजे पीढ़ियुनि खे ज़ालिम जे ज़ुल्म खां ज़रूर आगाह कजो। ॿेली सरदारनि जे पाशोले खां बि परे रहिजो।